ॿिनि कहिड़नि मुल्कनि में विया हो ऐं उते परफॉर्म्स कयो आहे, पंहिंजे मुल्क जे अंदरि कीअं फील कयो या ॿाहिरि मुल्कनि में केतिरो रेस्पॉन्स मिलियो, इहो ॿुधाइजो। प्यारा भाउ, मां दुनिया जे काफ़ी मुल्कनि में वियो आहियां, केतिरा नाला खणा, मुनी दुनिया घुमी आयो आहियां, पर सिंध मां मुंहिंजे मुल्क पाकिस्तान जे लाइ इहो चवंदुसि त दुनिया सॼी हिकिड़े पासे कयो, सिंध ऐं सिंध जो माण्हू हिकिड़े पासे कयो। हिते वॾो क़दुरु आहे आर्टिस्ट जो, ऐं जिथे किथे मज़ो आयो। दुबई में असांजा सिंधी भाउर रहनि था, हिंदुस्तान में जिते मौसीक़ी जो गढ़ आहे, बम्बई में वियुसि 92 में, उते हिकिड़ो वॾो प्रोग्राम थियो। या ईअं खोड़ सारा मुल्क, पर ॻाइण जो असुलु मज़ो जेको आहे उहो असांजे पंहिंजे मुल्क में ऐं ख़ासि करे सिंध में। हा, इहो त अलमियो आहे त असां वटि जेके खाता आहिनि, जेके असांजा इदारा आहिनि, उन्हनि इदारनि में नाइंसाफ़ियूं आहिनि। उन में जेका अहिड़ा अहिड़ा माण्हू वेठा आहिनि जंहिं जूं लाबियूं आहिनि, जंहिं जा पंहिंजा पंहिंजा हिकिड़ा ग्रुप आहिनि, उन्हनि जे करे असां जहिड़नि माण्हुनि खे हथु नथो विधो वञे, छो त कलाम मुंहिंजो ख़तरनाक आहे। उहो कलाम हुनखे हज़म नथो थिए जेको करप्ट ऑफिसर वेठो आहे कंहिं इदारे में, जीअं कल्चर डिपार्टमेंट आहे। त सॼी ज़िंदगी में कल्चर डिपार्टमेंट मूंखे कॾहिं इस्लामाबाद जो प्रोग्राम या पाकिस्तान जो ॿाहिरियों त न, पर पाकिस्तान जे प्रोग्राम में हुननि घुरायो कोन्हे, ऐं मां बि हुननि खे गाह न विझंदो आहियां, छो त उहे अहल ई कोन्हनि। मुंहिंजी नज़र में इहे कल्चर जो को मिनिस्टर हुजे या सेक्रेटरी हुजे, इंतिहाई ना अहल माण्हू आहिनि, छो त हुननि खे वरी दरबारी माण्हू खपनि, चमचा। असां त आहियूं कोन्ह। उहो दादन फ़क़ीर हिकिड़ो शेर आहे त मां कंहिं वांगुरु चमचो चुगल खोर त न आहियां, मां हक़ु चवंदो आहियां, गिला खोर त न आहियां, सुञाणा थो सभु कंहिंखे दादन, मां इंसानु आहियां, ढगो ढोर त न आहियां। मां जेको ॾिसंदो आहियां, या जीअं त मां कलाम काफ़ी ॻाया आहिनि, मूं हर सिन्फ़ ते कलाम ॻायो आहे। मूं अमड़ जीजल खे मूं ॻायो, कंहिंखे ख़बर कान हुई त मां छा थींदी आहे। पोइ मुंहिंजे कलाम ॻाइण खां पोइ दुनिया पंहिंजी आर्टिस्ट पंहिंजे अमड़ खे ॻाइणु लॻा। मूं भेण जे रिश्ते खे ॻायो, भाउरनि खे ॻायो, मूं दहाड़ियल फैक्टर जे ख़िलाफ़ु ॻायो, मूं इंसाफ़ जेको माण्हू खे इंसाफ़ न पियो मिले, मूं उन्हनि ते आवाज़ु उथारियो। तक़रीबन मुआशरे में जेके न्याणियूं विकिणनि था, मूं उन ते ॻायो। माना मूं कलाम जेको ॻायो, मूं हिकिड़ो कलाम अहिड़ो टफ ॻायो, भुलियो आई बहुतारी यारियाणी अथई, ख़्यालु कजांइ नादान पंहिंजी न्याणी अथई। रागी न ॻाईंदो, पर मुमताज़ ॻाईंदो। ज़रूरु तकलीफ़ूं बि तव्हांखे ईंदियूं हूंदियूं। ॾिसो न साईं, हाणे जॾहिं कलाम सच वारो कलाम ॻायूं था त उहो हुनखे मूं कलाम हिकिड़ो ॻायो त कहिड़ी तरह कीअं बि पैसो अचे भली ईमान बचे न बचे। वाह। त हाणे हिते त मर्द ज़नाना कपिड़ा पाइनि, मायुनि सां गॾु नचनि ऐं ॻाइनि, अहिड़े माहौल खां मौला ढके त मूंखे कीअं सेक्रेटरी सकाफ़त जो घुराईंदो? हू त घुराईंदो ई ॻाढ़नि खे पढ़नि वारियूं मायूं जामूं। त हाणे हुनखे मां वाकवर्ड लॻंदुसि न। त अहिड़े नमूने सां असां सां इदारा जेके इदारनि में माण्हू वेठा आहिनि, इदारा त खणी माण्हू हलाइनि था, पर मुमताज़ लाशारी हिकिड़ो तमामु सुरीलो ऐं भलो फ़नकार आहे। फैमिली में बि तव्हांजी जीअं औलाद आहे, तव्हांजा पुटड़ा आहिनि, त भला कंहिंखे को शौक़ु आहे ऐं ॿियो को ॻाइण जे लाइ उनखे शौक़ु हुजे त मां बि बाबा वांगुरु फ़नकार थियां? ख़ुदा करे ॾिसो, फैमिली में जेके ॿार हूंदा आहिनि उन्हनि मां को न को आर्टिस्ट त ज़रूरु, आर्टिस्ट त सभु आहिनि जी, पर मुंहिंजा ॿार पढ़नि था। मां न चाहींदुसि त ख़ुदा करे को मुंहिंजो ॿारु रागी थिए या सिंध में कंहिंजो ॿारु रागी थिए, छो त रागी थियण जे लाइ वॾो अज़ाब भोगणो पवे थो। रागी थियण जे लाइ तव्हांखे जेको आहे सो वॾी क़ुर्बानियूं ॾियणियूं पवनि थियूं। तव्हां ॾिसो, मूंखे 40 साल थिया आहिनि ॻाईंदे। 40 सालनि में जेकर तव्हांखे को बि तव्हांजो जेको डिपार्टमेंट आहे उहो तव्हांखे दुनिया, सिंधियुनि माण्हुनि मूंखे वॾो इनाम ॾिनो आहे, सिंध वारनि मूंखे वॾो इनाम सां नवाज़ियो आहे, मूंखे वॾी इज़त ॾिनी आहे उन्हनि। हीउ जेको कुझु ॾिसो था हीउ उन्हनि जो इनाम आहे। मूंखे कंहिं बि क़िस्म जी का शिकायत कान्हे, पर जेको अॼु जो ॿारु तयारु थींदो उहो ईअं सर्वाइव न करे सघंदो जीअं असां सां जेको असां वक़्तु भोॻे आया आहियूं। अॼु जे ॿार खे खपे 2 ॾींहनि में उहो रागी थी वञे ऐं सुभाणे टीवी ते वञी बीहे कंहिं छोकिरी सां बीही डांस करे। सो मां न चाहींदुसि त को अहिड़ो ॿारु मुंहिंजो जेको आहे सो वञी मौसीक़ी जी लताड़ करे, पर न चाहींदे बि को न को थींदो ज़रूरु मुंहिंजे रोकण जे बावजूदि बि। पर ख़ुदा करे छल उहो मुमताज़ जीअं पंहिंजे उन बुर्दबार ऐं सुहिणी शाइरी ऐं पंहिंजे सलीक़े सां उथे वेहे ऐं पाण पंहिंजे माण्हुनि जो अदब करे, पंहिंजे कल्चर जो अदब करे, पंहिंजे सिंध जो जी मौसीक़ी जो अदब करे, थींदो ज़रूरु। पर हिन दौर में जेके रागी थियनि था, मां ख़ुदा रा उन्हनि खे इहो अर्ज़ु कंदुसि त रागी न थियो, तव्हां पढ़ो, इल्मु हासिलु कयो, वॾा माण्हू थियो, वॾा इंसान थियो, सुठा इंसान थियो
मुमताज़ लाशारी सर हिकिड़ो सुठे फ़नकार सां गॾु उनजी ज़ाती लाइफ घर में फैमिली सां कीअं आहे, उनजो फैमिली सां उथण वेहण कीअं उनजो आहे, कीअं रवैयो आहे, यकीन पंहिंजी औलाद सां रवैयो त बहितर हूंदो आहे, सख़्तु मज़ाज आयो या नरम मज़ाज आयो। अक्सर माण्हू चवंदा आहिनि त मुमताज़ लाशारी साहिबु मुहबती बि तमामु घणो आहे, हद खां वधीक मुहबत ॾींदो आहे, पर कॾहिं कॾहिं कंहिं शइ ते इख़्तिलाफ़ बि रखंदो हो। कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जंहिं ते तव्हां इख़्तिलाफ़ रखंदा आहियो, सख़्तु मज़ाजी कहिड़ी ॻाल्हि जे करे कंदा? मुनवर साहब, ॻाल्हि इहा आहे त औलाद सां सख़्ती बि कबी आहे। पोइ मूं हिकिड़ो कलाम ॻायो त तुंहिंजी कावड़ में आहे कुर्ब घणो, तुंहिंजो प्यार अलाए छा हूंदो, तूं परदे में बि ॾाढो सुई, दीदार अलाए छा। हीउ कलाम न आहे, हिकिड़ो पैगाम आहे। तुंहिंजी कावड़ में आहे कुर्ब घणो, तुंहिंजो प्यार अलाए छा हूंदो। हा, इहे ई वालिदैन आहिनि जंहिंजे कावड़ में त कुर्ब आहे, पर उनजे जॾहिं प्यार जो इज़हार थींदो त तव्हां ईअं सम्झो औलाद सां मां पंहिंजे घर जो हिकिड़ो उहो फ़र्ज़ु आहियां जो मां नंढड़नि ॿारनि सां नंढड़ो आहियां ऐं वॾनि सां वॾो आहियां, पर मां पंहिंजे घर जो हिकिड़ो मुलाज़िम फ़र्ज़ु आहियां। मां पाण खे, मूंखे अलाह साईं मोकिलियो आहे त पंहिंजे बचनि, पंहिंजे औलाद, पंहिंजे ख़ानदान जी ग़ुलामी ॾियां। माना मां हिकिड़ो मुलाज़िम आहियां ऐं नौकर की ते नख़रा की, त माना मां पाण खे उन हैसियत में रखंदो आहियां त वरी मूंखे अहमियत बि एतिरी मिले थी त मुंहिंजे घर वारा, मुंहिंजा बचा, उहे मुंहिंजा दोस्त आहिनि ऐं मां उन्हनि जो दोस्त आहियां। किथे किथे सख़्ती बि करणी पवंदी आहे जिते जाइज़ सख़्ती हुजे, ऐं पर ॿारनि सां घर में दोस्ताणो माहौल हुजणु खपे ऐं तव्हां में बर्दाश्त हुजणु खपे। कोशिशि कयो बर्दाश्त करे ऐं उन्हनि माण्हुनि खे अञा वेझो कयो। तंहिंजे करे मुंहिंजी हैसियत मुलाज़िम जी हैसियत आहे। बिल्कुलु जी नाज़रीन, असां सां तमामु वॾो फ़नकार ऐं सरमोड़ रागी मुमताज़ लाशारी ईद जी ख़ुशियुनि में असां सां गॾु आहे धरती टीवी में, ऐं काफ़ी सारियूं ॻाल्हियूं अञा मुमताज़ लाशारी सां करणियूं आहिनि, पर हिकिड़ी नंढड़ी साई था वठूं ऐं साई खां पोइ पाण वरी हाज़िर था थियूं। वेलकम बैक नाज़रीन। तमामु सुठी ॻाल्हि कई तव्हां त मुलाज़िम जी हैसियत सां पंहिंजे घर वारनि सां पेश अचो था। हाणे ख़ुशी जी ॻाल्हि बि थिए पई, ईद जी ॻाल्हि बि थिए थी, मुहबत जी ॻाल्हि बि हले पई। कहिड़ो गीत जेको आहे धरती टीवी जे नाज़रीन खे तव्हां ॿुधाइणु चाहियो था? कलाम मां हिकिड़ो ॻायां थो जंहिंजो माण्हू त सम्झी वेंदा, पर उनवान उनजो आहे त हिकिड़ो पीउ आहे, उहो पंहिंजे पुट खे पढ़ाए, हिकिड़ो वॾो ऑफिसर करे थो, उहो पीउ हिकिड़ो मज़दूर आहे, पोइ हू कहिड़ो बि धंधो करे थो, तगारी खणे थो, मोचको कमु करे थो। उनजो पुटु जेको वॾो ऑफिसर थी थो वञे, MS थी थो वञे, ऐं उहो पीउ जॾहिं उन वटि मिलणु वञे थो त पुटु पीउ खां सुञाण खां इनकार करे थो ऐं दोस्तनि खे चवे थो त हीउ मां हिनखे सुञाणा ई नथो। ऐं उन पीउ खे जॾहिं उहा अहमियत नथी मिले त हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो, छो त इहा मुंहिंजी सोच आहे त उन पीउ जो ख़्यालु आहे हीउ जेको कलाम आहे, छो त ईद जो मक़सदु आहे त पंहिंजनि सां जी बिल्कुलु प्यार कयो ऐं वॾनि जी इज़त कयो ऐं हिक ॿिए जो एहतराम कयो। त अहिड़े नमूने सां हिन कलाम जो जेको महवर आहे जी जी उहो पीउ जी दाह आहे, कंहिं दोस्त जी दाह आहे, कंहिं भाउ जी दाह आहे त मां तुंहिंजे दर ते आयो आहियां, पर तुंहिंजो दर अचण जहिड़ो आहीं कोन, तो तुंहिंजो रवैयो अहिड़ो आहे। तंहिंजे करे मुंहिंजे कलाम हिन ॿुधण खां पोइ रवैया चेंज थियनि। उहे नौजवान जेके पंहिंजे दोस्तनि, माइटनि, मिटनि, भेणनि, भाइरनि, वालिदैन जी इज़त नथा कनि, उहे पंहिंजे कलाम ॿुधण खां पोइ पंहिंजे वालिदनि जे क़दमनि में वञी किरनि। हा, तमामु ज़बरदस्त। जी नाज़रीन, अचो त ख़ूबसूरत फ़नकार, ख़ूबसूरत ॿोल ऐं ख़ूबसूरत ईद मुमताज़ लाशारी, अचो त हीउ गीत उनखां ॿुधो।
साझर सवेरा पछाड़ी में खड़े पछाड़ीअ में पई खणे पिरीअ जा पेर दादन अच्छा ऐं मेरा पिरह थींदा पधरा मोहब्बत मां तू मुर न जानी सुना तुझे ते ईंदो के मोहब्बत मां तू मुर न जानी सुना तुझे ते ईंदो के 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 मोहब्बत मां तू मुर न जानी सुना तुझे ते ईंदो के मोहब्बत मां तू मुर न जानी सुना तुझे ते ईंदो के जहर प्याला तुझे हथन में 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 मुखा सिवाय ॿियो पिए तुई केर मुखा सिवाय ॿियो पिए तुई केर मोहब्बत मां तू कातक कुहाड़ा तुझे हथन में 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 मुखा सिवाय ॿियो कुसंदुई केर मुखा सिवाय ॿियो कुसंदुई केर मोहब्बत मां दड़का दिलासा यार बुठल खे दड़का दिलासा यार बुठल खे दड़का दिलासा यार बुठल खे दड़का दिलासा
मोहब्बत मां तू मूर न जानी सुना तुझे अंगना ते ईंदो केर मोहब्बत मां तू मूर न जानी सुना तुझे अंगना ते ईंदो केर तमामु ज़बरदस्त मोहब्बत मां तूं मूर न ॼाणी सुहिणा तोखे तुंहिंजे अंगण ते ईंदो केरु ऐं तमामु ज़बरदस्त ॿोलो हुआ नाज़रीन मुमताज़ लाशारी साहिब जा ईद जी ख़ुशियुनि में मुमताज़ लाशारी साहिब असां सां गॾु आहे क़ुर्बानी वारी ईद आहे ऐं मुमताज़ लाशारी साहिब असां सां गॾु आहे मुमताज़ लाशारी साहिब ॻाल्हि हले पई ईद जी बि मौसीक़ी जी बि अव्हां जी ज़ाती ज़िंदगी जी बि त शाइरी जी ॻाल्हि थिए पई मौसीक़ी जी ॻाल्हि थिए पई ईद जी ॻाल्हि थिए पई त शाइरी जे हवाले सां कहिड़नि कहिड़नि सिंध जे नाले वारनि शाइरनि खे अव्हां ॻायो ऐं कंहिंजी शाइरी खे वधीक ॻायो मनोहर साहब मां भिटाई साई खां वठी छो त भिटाई सरकार जो कलाम ख़ासि करे सिंधी रागी जेको आहे उन ते ईअं फ़र्ज़ु आहे त जीअं क़ुर पाक में बिस्मिल्लाह रहमान रहीम खां सवाइ माना बिस्मिल्लाह सां इब्तिदा आहे त भिटाई असांजी बिस्मिल्लाह रहमान रहीम अवल अलाह अलीम अला अलम जो दनी मां बिस्मिल्लाह रहमान रहीम शुरू कयां थो अलाह जे नाले सां जेको वॾो महिरबानी निहायत रहम वारो आहे अहिड़े नमूने सां भिटाई खां वठी मुंहिंजो भिटाई मुर्शिद आहे सचल सरमत भिटाई साईं उन खां अलावा साईं ग़ुलाम फरीद बुल्ला शाह शाह बाबू रहमतुल्लाह अलैह इवन इहे जेके वॾा वॾा शाइर सूफ़ी शाइर उन्हनि खां वठी सिंध जे हर उन शाइर खे ॻायो अथमि दादन फ़क़ीर खे मूं तमामु घणो ॻायो आहे उस्ताद बुख़ारी खे तमामु घणो ॻायो अथमि अहमद ख़ान मदोश शेख अयाज़ साहिब खे ॻायो अथमि साईं मोहसिन ककड़ाई खे ॻायो अथमि जी आसिम मिसराणी खे ॻायो अथमि नाज़िम मंगी साहिब खे ॻायो अथमि या सिंध जा जेके बि शाइर सभिनी सुठनि शाइरनि खे अज़मी साहिब खे ॻायो अथमि नौजवान शाइर जेके जन सुठी शाइरी कई आहे अरशाद चांडियो या ॿिया के सुठी शाइरी उहा जंहिंमें पैगाम हुजे उहो मुंहिंजो शाइर आहे ऐं मूं सम्झो आहे त जेको कलाम जंहिं पैटर्न ते मां ॻायां थो त जंहिं बि इन क़िस्म जी शाइरी लिखी आहे या दोस्त आहे मुंहिंजो हाजी मोहसिन चांडियो उनजो कलाम उन बि सुठी शाइरी कई आहे त ईअं हर माण्हू जे हर एज जे मुताबिक़ हर सुठे शाइर जी शाइरी मूं ॻाई आहे पर शाइरी उहा मूं ॻाई आहे जंहिंमें पैगाम आहे शाइरी उहा जंहिंमें ऐं कलाम ॿुधण सां कलाम ॻाइण सां कलाम ॿुधण सां रूह खे राहत मिले छो त मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे ऐं रूह जी ग़िज़ा जेका आहे रूह पाक आहे त तव्हांखे पाक शइ जे लाइ तव्हांखे पाक शइ ॻाइणी पवंदी त मूं कलाम उहो ॻायो आहे जेको पाक साफ़ आहे ऐं मुंहिंजी इहा उमेद रही आहे हेतिरे ताईं बि जेको हिकिड़ो सिलसिलो जारी रहियो आहे ऐं जेतिरे ताईं मुंहिंजी ज़िंदगी आहे त इहो हिकिड़ी उहो सचल साईं जो शेर आहे त सच था मर्द चवनि कंहिंखे वणे न वणे कूड़ी दोस्तीअ जो दम बणे न बणे ऐं वरी ॿियो हिकिड़ो मौला अली सलाम जो कौल आहे त सच कड़ी दवा आहे सच कड़ी दवा आहे पर उनजो तासीर ॾाढो मिठो आहे सच मौला अली सलाम फरमाए थो सच तव्हां ॻाल्हायो था इहो माण्हू खे ॾुखियो त लॻे थो पर उनखे अॻिते हली उनखे फ़ाइदो ॾींदो जीअं सिंपल मिसाल ॾियां त डॉक्टर असांखे इंजेक्शन हणंदो आहे जी उन में असांखे दर्द थींदो आहे तकलीफ़ थींदी आहे पर हणंदो असांजे फ़ाइदे लाइ आहे उहो पोइ असांखे उहा इंजेक्शन फ़ाइदो ॾींदी आहे तंहिंजे करे सच हिकिड़ी अहिड़ी इंजेक्शन आहे जेका घड़ी खनि जे लाइ तकलीफ़ ॾिए थी पर ज़िंदगी में फ़ाइदो आहे मुमताज़ लाशारी साहिब तव्हां सां दिलि त तमामु घणी थी चए तमामु घणियूं ॻाल्हियूं कजनि पर टाइम जी कमी आहे वक़्तु तमामु थोरो आहे प्रोग्राम जो आख़िर में जेके धरती टीवी जा नाज़रीन तव्हांखे ॾिसनि पिया अॼु हुन ईद जे मौक़े ते कहिड़ो पैगाम ॾियणु चाहियां मां हिन धरती टीवी वारनि खे हिन जे हिकिड़े मुलाज़िम खां वठी गेट कीपर खां वठी वेंदे MD ताईं वरी इन खां अॻिते जेके तव्हांखे ॾिसनि था पूरी दुनिया में उन्हनि सभिनी खे दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद पेश कयां थो ऐं ख़ुदारा अवां सभिनी दोस्तनि खे ख़ासि करे मुनवर जे हवाले सां धरती टीवी वारनि खे त ख़ुदारा अहिड़ी मौसीक़ी अहिड़ो कलाम न ॾियो न पेश कयो जंहिंमें मुंहिंजी मौसीक़ी जी मुंहिंजे कल्चर जी मुंहिंजी तहज़ीब जी लताड़ थिए ख़ुदारा इन मॉडलिंग खां पाक कयो पंहिंजे चैनल खे छो त हिकिड़ो चौसठो चवंदुसि मां उहो बि हिकिड़ो पैगाम आहे हिकिड़े इनायत बलोच साहिब जो चौसठो आहे त मुंहिंजो भल कंहिंसां निबाह न थिए वाह मुंहिंजो भल कंहिंसां निबाह न थिए नाव तारीफ़ वाह न थिए काफ़िलो राह में लुटियो बि त छा मुंहिंजी तारीख़ शल तबाह न थिए सो ही तव्हां मुंहिंजी तारीख़ आहियो
ही तव्हां दोस्त सभु मुंहिंजी तारीख़ आहियो, सिंध जा माण्हू सभु मुंहिंजी तारीख़ आहियो, इदारा तारीख़ आहिनि, इदारनि खे क़ाइमु करण वारा माण्हू तारीख़ आहिनि। ख़ुदारा इहो सोचो त तव्हां बि थोरनि ॾींहंनि जे लाइ आया आहियो, मां बि थोरनि ॾींहंनि जे लाइ आयो आहियां, हलिया वेंदासीं। को अहिड़ो कमु करे वञो जेको सदियुनि ताईं यादि रहे। हिते रहणो ई कोन्हे त असां अहिड़ो किरदारु करे वञूं, अहिड़ो कमु करे वञूं जो असांजे किरदार मां माण्हुनि खे लाभ मिले ऐं माण्हू असांजी पैरवी कनि ऐं माण्हुनि में अमुन पैदा थिए। असांजे कलाम खे ॿुधण खां पोइ माण्हू हिक ॿिए खे भाकुर पाए परचाईंदा वतन, न रहंदे तूं न रहंदुसि मां न रहंदो को विड़ू छा लाइ, फ़क़ति हिकु यार जो नालो वञी रहंदो विड़ू छा लाइ, या अदा साईं छॾ तूं कबीलाई जहिड़ा। माना अहिड़ो कलाम जंहिंमें अमुन पैदा थिए, जंहिंमें प्यार पैदा थिए, जंहिंमें मोहबत पैदा थिए। ऐं ख़ुदारा कंहिंजी हक़ तलफ़ी न कयो, मूं हिते कंहिंजी गिला न कई आहे, मूं कंहिंखे घटि वधि न चयो आहे, मूं सिर्फ़ु पंहिंजे तजुर्बे मुताबिक़ मां मुमताज़ लाशारी जे हुअण जे नाते सां मूं सिर्फ़ु इहो अर्ज़ु कयो आहे। टफ ज़रूरु आहिनि मुंहिंजूं ॻाल्हियूं, पर मुंहिंजूं ॻाल्हियूं तव्हांखे यादि रहंदियूं, छो त हमेशह रागिन असांजा जेके रागी आहिनि उन माण्हुनि खे ख़ुशि करण जे लाइ उन्हनि जा ॾाढो कूड़ बि हणी विया हूंदा, उन्हनि खे राज़ी करण जे लाइ अलाए छा छा करे वेंदा, पर मां उहो रागी कोन आहियां। मां तव्हांखे ख़ुदा इहो चवंदुसि, मां तव्हांजो आहियां, तव्हां मुंहिंजा आहियो, मूंखे सम्झो ऐं मूं जहिड़ा खोड़ मुमताज़ पिया आहिनि ॻोल्हे लहो, उन्हनि खे बि ॿाहिरि आणियो। तमामु घणी महिरबानी मुमताज़ लाशारी साहिबु, तमामु सुठियूं ॻाल्हियूं तव्हां सां थियूं ईद जे हवाले सां, मौसीक़ी जे हवाले सां। जी नाज़रीन, ही सिंध जो सरमोड रागी मुमताज़ लाशारी ऐं उनजो पैगाम जेको हो उनजो तमामु हिकिड़ो बहितरीनु पैगाम हो त इंसान ज़ात जी ख़िदमत कयो ऐं पाण में मोहबत कयो। ख़ासि तौर ते मौसीक़ी जे हवाले सां हुन चयो त जेके बि सिंधी जेके चैनल्स आहिनि उन्हनि ते जेकी मौसीक़ी हले थी उन्हनि जो बि ख़्यालु रखियो वञे ऐं ख़ासि तौर ते जेके फ़नकार या नौजवान अॼुकल्ह जेके ॻाइनि था मौसीक़ी, उन्हनि जे लाइ बि मुमताज़ लाशारी साहिब जो इहो मशवरो हो त पहिरियां हू अचनि ऐं पंहिंजे उस्तादनि खां उन फ़न जी सिखिया वठनि ऐं सुठो जेको राग आहे, सुठी शाइरी आहे उहा ॻाइनि। तमामु बहितरीनु पैगाम हुयो मुमताज़ लाशारी साहिब जो। ईद जूं ख़ुशियूं आहिनि ऐं अवां बि ईद जूं ख़ुशियूं मल्हायो। अवां खां वठंदासीं इजाज़त। साथ सलामत, सिंध सलामत।